मोहम्मद अली सोलंगी। दोस्तों इन पोस्ट के वध खां वध शेयर करियो त जीअं ॿिए शहर में फ्रॉड न करे। हिंगोरजा में अॼु हिकु फ्रॉडीअ जो फ्रॉड पकड़ियो वियो। मेहर जो रहवासी सिकंदर कमराणी पंहिंजे पुटु ऐं धीउ सां गॾु स्टाफ ते कैंप क़ाइमु करे लाउड स्पीकर ते मौसूम नियाणीअ जे ब्लड कैंसर हुजण जो लाउड ते दर्दनाक आवाज़ में मदद जी अपील करे शहरियुनि खां हज़ारे रुपया वसूल किया, जॾहिं त जांच करण ते नियाणीअ खे का बि बीमारी न हुई। अहिड़ा फ्रॉडी माण्हू हक़ीक़ी मुस्तैक माण्हुनि जो हक़ मारे था छॾनि। हिन कल्ह खां सूबे देरो राणीपुर ऐं सिठारजा समेत ॿियनि शहरनि में अहिड़ियूं कैंपूं हणी नियाणीअ जी बीमारी जे बहाने हमदर्दी हासिल कंदे लखे रुपया उगाड़िया आहिनि। शहरियुनि खे अहिड़नि अनासरनि मथां नज़र रखणु घुर्जे। मां अॼु जी कोठी अरे बाबा मुंहिंजो नालो सिकंदर मेहर जो ॿुधी न इहो क़ुरान ॾिसे थो त अॼु जी कोठी ग़लति कमु किथे बि तव्हां ॿुधो ॾिसो त तव्हांजो तओ मुंहिंजो मुंहुं असुल किथां जो आहे? पहिरियों कंदो ही न हे जो करी पियो न हे मूंखे सिर्फ़ु 3 ॼणा थिया कंदो ही न इहो धंधो कंदे पकड़ियो ही न अॼु पकड़ियो आहे मां धंधो 3-4 ॾींहं थिया यार ठगी आहे। ओपन 30,000 रिकवर कराए।